बोर्ड जे सेक्रेटरी मुरीद रहमू खिलाफ इंक्वायरी वारो मामले में बैरिस्टर नवीद खान पारां OGDCL जे लीगल मैनेजर खे खत लिखी इंक्वायरी जी कापी फराहम करण जी दरख्वास्त कई वई आहे। अवां खे अपडेट कयो पिया मुरीद रहमू पेट्रोलियम वारी वज़ारत GM रहमू रिसोर्स तौर मुक़रर थियो। संदसि पघार कंपनीअ जे मैनेजिंग डायरेक्टर खां बि वधीक आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, सबा सिंध यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड के सेक्रेटरी मुरीद रहमू के खिलाफ OGDCL में मुक़ररी वक्त जेका इंक्वायरी वारो मामलो है उन बाबत बैरिस्टर नवीद खान पारां OGDCL के लीगल मैनेजर के खत लिखी हुआ इंक्वायरी की कापी फराहम करण की दरख्वास्त की वही है। उन खत में इहो जाणायो वियो आहे त पेट्रोलियम वारी वज़ारत में GM ह्यूमन रिसोर्स तौर मुक़रर थियो हो। उनकी पघार जेका है वो कंपनी के MD खां वधी वई ऐं मुरीद रहमू के बाद में डेपुटेशन ते OGDCL में मुक़रर थियो। समूरन मराहतन समेत पघार जेका है उहा उनजी 3,57,000 मुक़रर हुई, जैसे कंपनी के ऑडिट डिपार्टमेंट ते एतराज़ कयो हुयो। उनमें इहो भी चयो वियो आहे त बोर्ड ऑफ डायरेक्टर पारां उनके मराहतन मुक़ररी के रद्द कयो, पर वज़ारत OGDCL ते दबाव विधो ऐं मुरीद रहमू के 5 अरब 60 करोड़ रुपया रेतू अदा करण जो चयो वियो। ऑडिट अख्तियारनि इहो मौक़िफ़ अख्तियार कयो त कंपनी के रूल्स के खिलाफ मुरीद रहमू जी जेको आहे उनखे मुक़रर कयो वियो। इन सिलसिले में मुंहिंजी जेका उहा सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड सां ॻाल्हि ॿोल थी आहे। मुरीद रहमू जो चवणु आहे त अहिड़ी का बि इंक्वायरी न हुई। उन वक़्तु कुझु माण्हू जेके आहिनि उहे मुंहिंजे खिलाफ़ हुया, हड़ताल कंदा हुया। बोर्ड ऑफ गवर्नर जी सिफारिश तहत फाइनेंस डिवीज़न जी मंज़ूरी सां मुंहिंजी पघार जेका आहे उहा 4,28,000 हुई, छाकाणि जो ॿियनि GM जी बि एतिरी पघार हुई। उनजो वधीक चवणु हो त जेकी 52 लाख रुपया मुंहिंजा रेतू ठहनि पिया उहे जेके मूंखे ॾिना हुया, जिन बचियुनि जी हू ॻाल्हि करे रहियो आहे, इहे बचियूं ई जेके उहे न थियूं हुयूं। कोर्ट उन्हनि बचियुनि खां रोकियो हुयो। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।